साथियों अस्सलाम वालेकुम। मुझो नालो शादेब कोराई है। 6 क्लास में पढ़ा तो अवां खे हिन लतीफ़ी स्टाल अचण ते भली कर चवणो तो। स्टाल जो उन्वान है सुर आसा। साथियों आसा एक मिठी रागणी है जा असुर जो गाए भी है। उन वक्त सारी कायनात धनी जी वलाई खे गाए थी। ब्या के जाणू मानू चवन था त आसा एक राजकुमारी जो नालो है जा असुर जो गाईंदी हुई आई सुर आसा में गाईंदी हुई। पर साथियों लतीफ साईं जो हिन सुर में मौजू ही आहे त ला हद में लोचण सा हादी जी हद नथी लभे। सुप्रिया जी सूं जो ना आहे कद न मद ॻोल्हींदड़ वट सिक बेअदद आहे मगर हुत पेरीअ खे का बि परवाह न आहे। खुदी सा को बि हिन पार न पहुतो आहे। इंसान रब जी ज़ात जो ॻुझ आहे जन जे अखियुनि में कटर आहिनि से कीअं प्रीअ पसंद आ। लोचा थी लाहद में हादी लान हद लोचा थी लाहद में हादी लान हद सुप्रिया जी सूं जो न को कद न मद हित सिकन बेअदद हुत पेरी परवाह न का। जन विञायो वजूद से फानी थिया फी अल्लाह में जन विञायो वजूद से फानी थिया फी अल्लाह में न तन कयाम न कऊद में न को कन सजूद जीला थिया नाबूद तीला गड्या बूद के। वरी दास्तान बे में आहे त अखियन खे आऊं जाके झुलू पाया अखियन खे आऊं जाके झुलू पाया लोक लताड़े निंड में साजन सुठाऊं मुखे मारियाऊं पान परची आयूं। साथियों हिन सुर जे दास्तान 3 में वरी लतीफ साईं चवन था त अखियन में थी वेह त वारे छपर ढकिया अखियन में थी वेह त वारे छपर ढकिया तोखे दिसी न देह आऊं न पसा की बियो। दास्तान चौथे जो पहिरियों बेत आहे महरूम ई मरी वया माहिर थी न मुआ महरूम ई मरी वया माहिर थी न मुआ चिड़ी जीअं चूझणी लॾी आऊं लुआ हुबाब ई हुआ इन्हे वादी विच में। ऐं आखिर में त तन तस्बीह मन मणियो दिल दंबूरो जन तंदू जे तलब जूं वहदत सिर वजन वदहू लाशरी कलहू वो राग रगन से सुताई जागन निंड इबादत उनजी।